नाज़रीन, कलोई में अटे चकी मालकन सिंध सरकार के हुक्मन के थुडींदे फी किलो अटो 70 रुपया विकणी रहा आहिनि। इन हवाले से शहरन पंहिंजा वीचार हिन रीत बंदिया। ॾिसूं था नवाज़ लुंड जी ही रिपोर्ट। 70 खां 75 रुपया दुकान वारा तोड़े चकी वारा ॾींदा आहिनि। कुछ ॾींहं अॻु में ई DC थर पार करण सिंध गवर्नमेंट बैनर ऑर्डर कयो, हुकम जारी कयो हुयो त 50 रुपया फी किलो अटो ॾिनो वञे। त इन्हनि बैनर लगाया हुआ, उन ते तक़रीबन मुंहिंजे ख्याल में 7 खां 8 ॾींहं या 15 ॾींहं बि वॾा आहिनि। इन्हनि अमल कयो, कंहिं न कयो। जॾहिं वञूं था त तॾहिं चवंदा यार असांखे कणिक कोन थी मिले, कणिक कोन था ॾियनि। उन हिसाब सां असांखे कणिक न पिया ॾियनि त असां अटो 75 रुपया ॾींदासीं। पंहिंजो असांजी कणिक वरितल महांगी आहे। हिकिड़े खां ॿियो बहानो कयो वेठा आहिनि। असां इहा ई गवर्नमेंट खां अपील था कयूं ऐं चूंडियल नुमाइंदनि खे चऊं था त असांखे कणिक जो अटो आहे उहो 50 रुपया फी किलो मुक़ररु कयो ॾिनो वञे ऐं मुतासिर दोरनि सां ग़रीबनि सां इंसाफ़ कयो वञे। असां कलोई यूथ सिटी जे तरफ़ां अॼु हिते आया आहियूं एतिहार रिकॉर्ड कराइण। जेको सिंध गवर्नमेंट ऐलान कयो हुयो त 50 रुपया किलो अटो मिलंदो, उन जॻह ते कलोई में 70 खां 75 रुपया किलो अटो मिली रहियो चकियुनि तां ऐं दुकाननि तां। असांजी ज़िले इंतज़ामिया सिंध हुकूमत खे अपील है त तव्हांजे हुकुम खे जेको पुॾे वेठा आहिनि सिल्वर मिल मालिक, उन्हनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करियो ऐं ग़रीब आवाम सां इंसाफ़ करे उन्हनि खे घटि में घटि अटो सस्ते रेट ते ॾियारो। सिंध गवर्नमेंट ऐलान करे थी तव्हांखे जेको सो अटो 50 रुपए फी किलो जे हिसाब सां मिलंदो, पर हिते जी जेका इंतज़ामिया असिस्टेंट कमिश्नर साहब जो जेको उनजो राइट आहे त उहो वञी चेक एंड बैलेंस करे त केतिरे अॻिते अटो ॾिनो वञे पियो। ग़रीबनि सां सरासर नाइंसाफ़ी हले पई। जेका चकियुनि ते पंफलेट लॻल आहे 50 रुपए फी किलो जे हिसाब सां उहो उन्हनि माना मिली भगत करे हटाए छॾिया आहिनि। हींअर जेका 70 खां 75 रुपया फी किलो जे हिसाब सां अटो विकियो वञे थो। हाणे मज़दूर माण्हू आहे जेको 200 खां 250 रुपया दिहाड़ी खणे थो त उहो जेकॾहिं 2 किलो अटो वठे सिर्फ़ु अटो ई थींदो। जेका दवा आहे हींअर तव्हां ॾिसो पिया सर्दी जी मौसम लॻी पई आहे, नंढड़ा ॿार जेके ग़रीबनि जा आहिनि उन्हनि वटि त जेके गरम कपिड़ा पाइण लाइ कोन हूंदा आहिनि, न वरी कंबल हूंदा आहिनि, त जल्दी बीमार थींदा आहिनि। इम्यून सिस्टम तमामु उन्हनि जो वीक आहे। त उहे पैसा या अटो वठनि या दवाऊं वठनि, ॾाढो ख़तरनाक जेको सो टाइम हले पियो हिन वक़्तु। असां वरी बि सिंध गवर्नमेंट खे इहो ई इल्तिजा कंदासीं त बराए महिरबानी तव्हां जेका पंहिंजो मौक़िफ़ उन ते क़ाइमु रहो, महिरबानी। आहे असांखे पहिरीं अटे जा बैनर त चकियुनि ते लॻाए छॾिया आहिनि त 50 रुपया फी किलो असांखे सिंध गवर्नमेंट, पर असांजा वठणु वञूं था चवंदा असांखे त उहो ॾियनि ई कोन था। जेका सरकारी अचे ई कोन थी कणिक, अव्हांखे जेकॾहिं 600 रुपया 10 किले थैली वठणी आहे त वठो, न त भले हलिया वञो। असां 2 टे चकर चयोसीं उन्हनि खे, पर असांजी कोई बि कोन था ॿुधनि। महिरबानी करे जेका गवर्नमेंट जो रेट मुक़ररु थियल आहे असां उन खां असिस्टेंट पंहिंजे कमिश्नर खां कयूं था अपील त महिरबानी करे इन्हनि ते अमल कयो वञे।